रमज़ान शरीफ़ ईंदे ई आम वापे जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। महांगाई सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। वापारी तोड़े दुकानदार जी हिकटी क़ाइमु थियल आहे। अघनि ते कंट्रोल कंदड़ अख़्तियारियूं बि पिणु अघूर निंड सुतल आहिनि, जंहिं करे मज़दूर तोड़े दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हुनि गोश्त ऐं मच्छी खाइणु ॼणु ख़्वाबु बणिजी वियो आहे ऐं सब्जियुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, बाबरकत महीनो रमज़ान जो शुरू थी वियो आहे, ईअं ई महांगाई चोट ते चढ़ी वई आहे। आम ग़रीब माण्हू जेको रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारे थो पियो, डेली हुजे त जेको मज़दूर दिहाड़ी मज़दूर कमाए थो पियो, त उन जे लाइ सब्ज़ी जेकी आहे उहा इंतिहाई महांगी आहे। का बि सब्ज़ी तव्हां वठंदा आहियो त उनजो घटि में घटि 100-125 रुपए का रेट घटि न आहे। त उनखां पोइ जेको दाल आहे उहा महांगी आहे, गोश्त महांगो आहे, मुर्गी जेकी आहे उहा महांगी आहे, मच्छी 300 खां मथे बिठी आहे थी, मुर्गी 400 खां मथे बिठी आहे थी। महांगाई चोट चढ़ी वई आहे। सब्ज़ी तव्हां वञी सब्ज़ी वारनि खां वठंदव तव्हांखे 1000 रुपए जी 1000 खां घटि तव्हांखे सब्ज़ी मिलंदी बि कोन। भिंडी जेका आहे उहा 100+ आहे, करेला तव्हांजा 100 खां मथे आहिनि ऐं का बि जेका सिंधी तुरी आहे उहा बि इलाही महांगी आहे। का बि सब्ज़ी अहिड़ी न आहे जेका हिन माह रमज़ान जे इन में माण्हू घर जे लाइ वठी वञे। बाक़ी मुर्गी त ग़रीब माण्हुनि खां त वई हली 350-400 त मुर्गी हले थी पई। मच्छी तमामु घणी महांगी आहे ऐं फ्रूट वठण खां बि वियो। माशाअल्लाह इमरान ख़ान जे दौर में तव्हां वेंदो कंहिं करियाने जी दुकान ते दाल खंडु उन खां अलावा खाजरू तेल जेको कुझु आहे उहो महांगो, इंतिहाई महांगो आहे। 2019 खां वठी जॾहिं खां वठी इमरान ख़ान आयो आहे, जनरल तौरु महांगाई थी वई। इन सिंध में हुजे, पंजाब में ॾिसो तव्हां, KPK में ॾिसो तव्हां, बलूचिस्तान में ॾिसो, महांगाई जेका आहे बिल्कुलु आवाम खे जेको आहे त मारे छॾियो, जीअण जजाल करे छॾियो आहे। जेके वीचारा डेली वेजेस आहिनि माण्हू, जेके दिहाड़ी वारा हुया, उहे माण्हू तमामु परेशान आहिनि। नाज़रीन, हर माण्हू ॼण हिन भलारे महीने में सभु कुझु विसारे ग़रीब माण्हुनि खां पैसा उगाइण जी मशीन बणिजी वियो आहे। आम तौर ते जेके अघनि जूं लिस्टूं बाज़ार में दुकाननि ते लॻियल आहिनि, उन तहत दुकानदार भाॼियूं तोड़े मेवा ॾियण लाइ तयारु न आहिनि। इंतिज़ामिया तोड़े लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो आहे त हथरादू अघु मुक़ररु कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।